नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त गंबट जे मीर बहर पाड़े में कपड़ा इस्त्री करण दौरान औरत करंट लॻण सबब फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, तव्हांखे अपडेट कंदा हलूं त गंबट में मीर बहर पाड़े में कपड़ा इस्त्री करण दौरान औरत करंट लॻण सबब फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। गंबट मां मीर बहर पाड़े में कपड़ा इस्त्री करण दौरान औरत करंट लॻण सबब फौत थी वई आहे। फौतीअ जी सुञाणप आलिया तौर थी आहे। घर में कोहराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ अपडेट कंदासीं। गंबट मीर बहर पाड़े में कपड़ा इस्त्री करण दौरान औरत करंट लॻण सबब फौत थी वई आहे। फौतीअ जी सुञाणप आलिया तौर थी आहे। घर में कोहराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। गंबट मीर बहर पाड़े में कपड़ा इस्त्री करण दौरान औरत करंट लॻण सबब फौत थी वई आहे। फौतीअ जी सुञाणप आलिया तौर थी आहे। घर में कोहराम